प्रेजेंट टेंस असां प्रेजेंट इंडिफिनिट टेंस पढ़ियो। हाणे पढ़ंदासीं कंटिन्यूस टेंस। जेको वक़्तु हलंदड़ हुजे उनमें एम इज़ आर फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं वर्ब में ING लॻाई वेंदी आहे। अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ING लास्ट में ऑब्जेक्ट। एम इज़ आर लॻाइण सां जुमिलो मुकमल थींदो। आई सां गॾु एम, वी, यू, द सां आर, ही, शी, इट, प्रेम सां इज़ लॻंदी। प्लूरल सां आर ऐं सिंगुलर सां इज़ इस्तेमालु कई वेंदी। अफर्मेटिव सेंटेंस ठाहिण लाइ आई एम स्पीकिंग इंग्लिश, आउं अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहियां। वी आर स्पीकिंग इंग्लिश, असीं अंग्रेज़ी ॻाल्हाए रहिया आहियूं। एम ऐं ING जो इस्तेमालु थियो आहे वर्ब में। यू आर स्पीकिंग इंग्लिश, तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाए रहिया आहियो। दे आर स्पीकिंग इंग्लिश, उहे अंग्रेज़ी ॻाल्हाए रहिया आहिनि। ही इज़ स्पीकिंग इंग्लिश, ही अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहे। शी इज़ स्पीकिंग इंग्लिश, ही अंग्रेज़ी ॻाल्हाए रही आहे। हिन में इज़ लॻी आहे वर्ब खां पहिरीं ऐं शी में बि इज़ लॻी आहे वर्ब खां पहिरीं। इट इज़ स्पीकिंग इंग्लिश, या अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहे। प्रेम इज़ स्पीकिंग इंग्लिश, प्रेम अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहे। हिन में बि इज़ यूज़ थी आहे सिंगुलर जे करे। नेगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब खां पोइ नॉट ऐं फर्स्ट फॉर्म वर्ब जो लॻंदो ऐं वर्ब में ING लॻंदो ऐं ऑब्जेक्ट लॻंदो। आई एम नॉट स्पीकिंग इंग्लिश, ऐं अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहियो आहियां। वी आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, असीं अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहिया आहियूं। एम खां पोइ नॉट लॻंदो वर्ब खां पहिरीं। यू आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, तव्हां अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहिया आहियो। दे आर नॉट स्पीकिंग इंग्लिश, उहे अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहिया आहिनि। हिन में बि आर खां पोइ नॉट लॻी आहे। ही इज़ नॉट स्पीकिंग इंग्लिश, ही अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहियो आहे। शी इज़ नॉट स्पीकिंग इंग्लिश, ही अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रही आहे। हिन में इज़ जो इस्तेमालु थियो आहे ऐं वर्ब खां पहिरीं नॉट लॻी आहे। इट इज़ नॉट स्पीकिंग इंग्लिश, इहा अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहियो आहे। प्रेम इज़ नॉट स्पीकिंग इंग्लिश, प्रेम अंग्रेज़ी कोन ॻाल्हाए रहियो आहे। हिन में इज़ ऐं नॉट जो इस्तेमालु कयो वियो आहे ऐं वर्ब में ING लॻी आहे। इन खां पोइ इहो जुमिलो मुकमल थियो आहे। हाणे पढ़ंदासीं इंट्रागेटिव सेंटेंस, सवालिया जुमिला। हेल्पिंग वर्ब्स पहिरीं लॻंदो सब्जेक्ट खां पहिरीं, उन खां पोइ सब्जेक्ट आई ऐं फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, इन खां पोइ ऑब्जेक्ट। एम आई स्पीकिंग इंग्लिश, छा आउं अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहियां। आर वी स्पीकिंग इंग्लिश, छा असीं अंग्रेज़ी ॻाल्हाए रहिया आहियूं। हिन में हेल्पिंग वर्ब पहिरीं लॻो आहे। आर यू स्पीकिंग इंग्लिश, छा तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाए रहिया आहियो। आर द स्पीकिंग इंग्लिश, छा उहे अंग्रेज़ी ॻाल्हाए रहिया आहिनि। इंट्रागेटिव में आर सब्जेक्ट में पहिरीं लॻंदो आहे। इज़ ही स्पीकिंग इंग्लिश, छा ही अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहे। इज़ शी स्पीकिंग इंग्लिश, छा ही अंग्रेज़ी ॻाल्हाए रही आहे। इज़ इट स्पीकिंग इंग्लिश, छा इहा अंग्रेज़ी ॻाल्हाए रहियो आहे। इज़ प्रेम स्पीकिंग इंग्लिश, छा प्रेम अंग्रेज़ी ॻाल्हाए